मेराज त आका खे मिली न, असांखे छो ख़ुशी आहे। जंहिंसां प्यार हुजे न उन जे हर उरूज सां प्यार हूंदो आहे, इन जे हर इनाम सां प्यार हूंदो आहे। इहा तक़सीम अॼु खां न आहे, इहा 1400 इयर्स खां प्रॉब्लम आहे। कुझु माण्हू उन ॾींहुं बि परेशान हुया जॾहिं मेराज थी न, उन ॾींहुं बि कुझु माण्हुनि एतिराज़ कयो त इहो कीअं थी सघे थो त राति जे थोरे हिसे में पाण सगोरा बैतुल मुक़द्दस मां बि थी आया, आसमाननि जी सैर बि करे आया। मके में हंगामो थी चुको हो, कुफ़ारे मक्का मज़ाक उॾाइनि पिया। इहे विया था सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला जे घर त ए अबू बकर, जंहिं नबी सां तूं मुहबत करीं थो, ख़बर थी उहो छा चए पियो। अबू बकर सिद्दीक़ चवण लॻा, ॿुधायो मुंहिंजो आका छा इरशाद फरमाए थो। चवण लॻा त उहो चए थो राति जे थोरे हिसे में हू बैतुल मुक़द्दस मां थी करे आयो आहे। इन ॻाल्हि खे सम्झणु केतिरो मुश्किल हो। अक़ल इहो चवे थो जो बैतुल मुक़द्दस जी जेका जर्नी हुई फ्रॉम मक्का टू फ़लस्तीन, इट्स अबाउट 1 मंथ जर्नी। हिकु महीने जो घोड़नि ऐं उठनि ते सफ़र, महीनो वञणु महीनो वापसि अचणु। राति बि नबी पाक हिते, फजर में बि हिते, ऐं दावो हीअ आहे त मां राति जो इहो सफ़र करे आयो आहियां। वॾो शोर थियो, सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर फरमाइनि था, अगरि मुंहिंजे आका फरमायो आहे त सच फरमायो आहे। आका फरमाईंदा आहिनि त हक़ फरमाईंदा आहिनि। माण्हुनि वॾो बहस कयो, ऐं अबू बकर तूं ईअं कीअं चई सघी थो त थोरी देरि में एॾो वॾो सफ़र कीअं थो थी सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कमाल जो जवाबु ॾिनो। चवनि था तव्हां इन ॻाल्हि ते परेशान आहियो, मां इन खां वॾियूं ॻाल्हियूं मञींदो आहियां। इन्हनि फरमायो रब हिकु आहे, मूं ॾिठो कोन्हे लेकिन रब हिकु आहे। इन्हनि फरमायो जिब्रील क़ुरान जूं आयतूं खणी करे ईंदो आहे, मूं ॾिठो कोन्हे लेकिन मूं क़ुरान खे मञियो आहे। न क़यामत ॾिठी, न जन्नत ॾिठी, न दोज़ख ॾिठी। जॾहिं मां इन्हनि तमामु शयुनि खे बग़ैर ॾिसण जे मञा थो त पोइ मुंहिंजे आका फरमायो आहे त सच फरमायो आहे।